रोज़ वेलिकी नवग्रोध शहर वापार वारी पासे सेंट निकूल जो गर्जा घर दरिए जे दरिए ताईं ज़मीन में गरख मंदरु खोटियो वियो अटकल अधु मीटर ज़मीन जे हिकु पत खे हटायो वियो। उहो ॾिसे सघिजे थो। खोटाई खां अॻु यू पासे वारो दरवाज़ो ज़मीन खां थोरो ॿाहिरि निकिरंदो हो। मंदर जो मुखे हे दरवाज़ो ॾाकण सां गॾु हिकु पोर्च ठहियलु आहे। पासे में हिकिड़ो इज़ाफ़ी कमरो आहे जिन जे पंहिंजी दाख़िला सां दरवाज़े ताईं लंघ खोटी कढणो पियो। जां जी चर्च वापार जे पासे थी। चर्च 2 मंज़िलूं आहिनि। दरवाज़ा बेहद ठहियल आहिनि हिकु ॿिए खां मथे। ॿिए मंज़िल ॾांहुं जदीद धातो जी ॾाकण साम्हूं वारे पासे खां सेंट जॉन चर्च नज़र अचे थो। मथे दरवाज़े मां हिकु वॾो ठहियलु संगार मां मालूम थी थो त अॻे हथी हिकु दरवाज़ो हूंदो हो। हिननि पहिरें मंज़िल ॾांहुं दरवाज़ो खड़कायो। दरवाज़े खे सरनि सां बंदि कयो वियो। वापार जे पासे थी दिमत्री जो चर्च उहो बि ज़मीन में करे पई। दरवाज़ा ऐं दरियूं ज़मीन जी सतह खां हेठियूं। हेठि तव्हां ॾिसे सघो था ब्लॉक थियल वंडो खलियल पहिरें मंज़िल जी। इहो वाज़े आहे त हिन तामीर जी दौरान मक़सदु न हो। भरसानी क्लेमेंट जो चर्च आहे। हू चर्च पण खोटी वियो। उटकल अधु मीटर मिटी कढियो वियो पर उहो काफ़ी न हो। दरवाज़ो पंजी पूरी ऊंचाई ताईं न खॼी वियो। अहिड़े दरवाज़े मां हासिल करण लाइ तव्हांखे हेठां वञिणो पवंदो ऐं सख़्तीअ सां मोड़ियो। नंढड़ो दरवाज़ो वॾी मंदर जे इमारत सां ठकी अचे थो। सेंट जॉर्ज जो चर्च मुखे मग़रबी दाख़िला 2 दरवाज़ा हिकु ॿई मथां। ॿिए मंज़िल जे ॾाकण ऐं लैंडिंग जदीद कंक्रीट मां ठहियल आहिनि। ग्राउंड फ्लोर एरिया ज़मीन जे 7 खां अधु मीटर हेठि आहे। जदीद कंक्रीट सलीब हेठि रखिया विया। खॾ जी दीवार पत्थर ऐं सरनि सां ठहियल आहिनि पर दरवाज़ो अञे मुकमल तौर ते न कढियो आहे। गर्जा घर जे ॾखण पासे हिकु ऊनो सुराग पण आहे। दरवाज़े में दाख़िल थियण लाइ तव्हांखे हेठि ले वञिणो पवंदो। मूं पंहिंजी आङर सां ज़मीन जी सतह खे ॾेखारियो। उती घास उभरी ऐं हे हिकु कंक्रीट प्लेटफॉर्म आहे जंहिंखे असां उन तरफ़ खां ॾिठो। ही उहो आहे जती ज़मीन जी सतह हुई। हिन लकीर सां गॾु लॻभॻि सॼो दरवाज़ो दफ़न थी वियो। रुॻो दरवाज़े जो मथियों हिसो ज़मीन खां मथे निकिरंदो आहे। कुर्बा गाह खां ॾिसो ही ज़मीनी सतह आहे। अच्छे प्लस्तर जे भत ज़मीन जे मथाछड़ खां ऊची हुई। नासी जा अलाइका ज़ेर ज़मीन हुआ। गर्जा घर जो उत्तर दरवाज़ो ज़ेर ज़मीन हो। दरवाज़ो खूटियो वियो भत ठाहे वई त जीअं ज़मीन टटी न पुवे। क़दीम नवग्रोध में छा थियो? गर्जा घरनि जे पहिरें मंज़िल खे ज़ेर ज़मीन छो ख़तमु कयो वियो?